मुल्क की 7वीं आदमशुमारी लाइ सुञाणप कार्ड जो शर्ती ख़त्म। हुकूमत मुल्क की तारीख़ की पहिरीं डिजिटल आदमशुमारी लाइ समूरियूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। ज़रियनि मूजिब तिजोरी सिस्टम तहत थींदड़ आदमशुमारी में सुञाणप कार्ड खां सवाइ माण्हू ॻणप कराए सघंदा। 6 महीननि खां कंहिं बि हंधि तरसियल शख़्स उन ई जाइ खे पंहिंजी रिहाइश गाह लिखाए सघंदो। शुमारियात ब्यूरो 16 जनवरी खां पोर्टल खोले छॾींदो। समूरे मुल्क में 1.25 लाख मोबाइल टैबलेट्स इस्तेमाल थींदा। मजमूई तौर 1,20,929 ॼणनि ते ॿधल अमलो हूंदो। 2,875 मास्टर ट्रेनर्स जो मरहलो मुकम्मल। उहे मास्टर ट्रेनर्स हाणे 1,21,000 अमले खे सिख्या ॾींदा। दहशतगर्दी ये जो बढ़नी शुरू हो गई है, इसलिए इन्होंने तवज्जो ही नहीं दी उसके ऊपर। सबसे ज्यादा खतरा पख्तूनख्वा को है कि वहां अगर ये समझ रहे हैं इनके जो वजीर स्टेटमेंट दे रहे हैं पख्तूनख्वा गवर्नमेंट कुछ नहीं कर सकती। पुलिस से एक्सपेक्ट करना कि जिस तरह की वो वेपन्स उनके पास है और उनका मुकाबला करना ये मुमकिन नहीं है। बैटल हार्डन लोग हैं, इनके पास वो जो अमेरिकन लेटेस्ट वेपन्स छोड़ के गए वो वेपन्स है। तो ये समझना कि पख्तूनख्वा की पुलिस इनका मुकाबला करेगी, ये जब तक कि फेडरल गवर्नमेंट पूरी तरह इसको तवज्जो ना दे। अगर यहां फिर से प्रॉब्लम शुरू हो गया हमारी मर्ज डिस्ट्रिक्ट्स में या कबायली जो फॉर्मर कबायली इलाका था, पाकिस्तान बर्दाश्त नहीं कर सकेगा, हमारी इकोनॉमी नहीं स्टैंड कर सकेगी। अगर यह दहशतगर्दी बढ़ गई इसके असरात सारे पाकिस्तान पे जाएंगे। टीटीपी जे दहशतगर्दनि वटि अमेरिका जा जदीद हथियार आहिनि। खैबर पख्तूनख्वा पुलिस संदन मुक़ाबलो नथी करे सघे। अफगानिस्तान में लगभग 45,000 माण्हू वापस अचन पिया, जिन में तकरीबन 5,000 वेढ़ाक आहिनि। हुकूमत उन्हनि खे ॿीहर बहाल करण ते ध्यानु ॾे। अॻोणनि क़बाइली इलाइक़नि में दहशतगर्दी ॿीहर वधी त पाकिस्तान बर्दाश्त न करे सघंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान ख़बरदार करे छॾियो। लाहौर में सेमिनार खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त हुकूमत अफ़गान सरहद ते कंडेदार तार न लॻाए सघी। तालिबान कंडेदार तारूं ई पटे खणी विया। अफगान सूरत-ए-हाल ते वफ़ाक़ी वज़ीर गैर ज़िम्मेवाराना बयान ॾेई रहिया आहिनि। अफगानिस्तान जी मौजूदा हुकूमत सहकार करणु बंदि कयो त मुल्क लाइ मसइला वधी वेंदा। सिंध में अटो गरीब जे पहुच खां परे थी वियो। हुकूमत जो ऐलानियल सस्तो अटो बि मिलणु मुहाल बणिजी वियो। फी किलो 150 खां 170 रुपयनि ताईं विकिरो। अटे जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। खैरपुर में अटो महांगो थियण ख़िलाफ़ औरतूं रस्तनि ते निकिरी आयूं। सखर, लाड़काणो, कंडियारो, पंगरियो, जाती, हाला, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। मलीर में इंतजामिया इम्कानी बदनज़मी खे नज़र में रखंदे सस्तो अटो थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। माण्हुनि जो वॾो अंग सस्तो अटो वठण लाइ थाणे ते पहुतो। शहरनि पारां अटो न मिलण जूं दाहूं। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त हुकूमत अटे जे अघ ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी वई। पोरिया ताईं ग़रीब तबिको बवेला मानीअ लाइ परेशान। सिंध हुकूमत पारां ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में अटो सस्तो हुअण जी दावा। शर्जील मेमून चयो आहे त अटो रुगो सिंध न पर सॼे मुल्क में महांगो थियो आहे। सूरत-ए-हाल बहितर थियण में कुझु ॾींहं लॻंदा। सूबे में फ्लोर मिल्स जी कोटा वधाए छॾी आहे। अटो 65 खां 95 रुपया फ़ी किलो मिलंदो। मुकेश कुमार चावला चयो त कणिक ख़तम नाहे थी, ज़ख़ीरा मौजूद आहिनि। बहरान वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻवान चौधरी यूसुफ चयो आहे त हुकूमत कणिक फ़राहम कंदी त अटो महांगो न थींदो। नए आर्मी चीफ जो उनके आने के बाद जो तवक्को है और जो गुफ्तगू हुई है वो यही है कि वो
एक पॉलिटिकल है और पाकिस्तान में इदारे किसी एक पार्टी को सपोर्ट नहीं कर रहे। लेकिन बदकिस्मती से हमारे जो एमपीए साहबान है मुजफ्फरगढ़ के, उन्होंने साबिक वज़ीर-ए-आज़म इमरान खान साहब के सामने ये बात रखी है कि किस तरह अननोन नंबर से उन्हें कॉलें आई, पहले रिश्वत की ऑफर की गई, 5 एमपीएस के लिए 1 अरब 20 करोड़ रुपया ऑफर किया गया। पीडीएम की तरफ से 1 अरब 20 करोड़ रुपया 5 एमपीएस के लिए ऑफर। हम आर्मी चीफ से दरखास्त करना चाहते हैं कि इन मामलात की तहकीकात होना जरूरी है। पीटीआई पंजाब असेंबली जे 5 मेंबर्स खे ख़रीद करण जो इल्ज़ाम हणंदे आर्मी चीफ खां जांच जो मुतालबो करे छडि॒यो। फवाद चौधरी चयो आहे त मुज़फ्फरगढ़ मां चूंडियल नुमाइंदनि खे अणॼातल नंबर्स तां फोन करे धमकायो वियो ऐं खेनि टोड़ण जी कोशिश कई वई। 5 मेंबर्स खे 1 अरब 20 करोड़ रुपयनि जी आछ थी। मोमना वहीद अपोज़िशन सां डील करे 5 करोड़ रुपया वरिता आहिनि। आर्मी चीफ मामले जी जांच कराए इदारनि सां झेड़ो नथा चाहियूं। नए आर्मी चीफ मां घणियूं उमीदूं आहिनि। घरू वसी राणा सनाउल्ला ऐं ख़ासि मुआविन अता तारड़ जी गाॾी खे पंजाब असेंबली में दाख़िल थियण खां रोकण जी कोशिश। ॿई रुकावटूं टोड़े असेंबली में दाख़िल थिया। असेंबली मां वापसी ते राणा सनाउल्ला जी गाॾी मथां जूतो बि उछलायो वियो। राणा सनाउल्ला चयो आहे त कुझु बि थी पवे परवेज़ इलाही खे एतमाद जो वोट वठणो पवंदो। पंजाब में गवर्नर राज जो ऑप्शन बि मौजूदु आहे। राणा सनाउल्ला परवेज़ इलाही ऐं मुनिस इलाही ते 3000 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ज़मान पार्क ते थियल इजलास में पीटीआई ऐं काफ लीग वारनि हिक ॿिए जी गिची पकड़ी, हिक ॿिए ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाया। चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि पुट हज़ारे अरब डॉलर परॾे मुंतक़िल कया। महांगाईअ जा ज़िम्मेवार बि उहे ई आहिनि। पंजाब असेंबली जो 3 कलाक देर सां शुरू थियल इजलास हिकु भेरो ॿीहर हंगामे जे पर चढ़ी वियो। सवालनि जवाबनि जे वक़्फ़े दौरान अपोज़िशन जो गोड़, एजेंडा जूं कापियूं बि फाड़े छॾियूं। परवेज़ इलाही ख़िलाफ़ धाड़ेल धाड़ेल जा नारा, हुकूमती मेंबर जी बि अपोज़िशन ते छिती तनक़ीद। इजलास केतिरी ई देर ताईं मच्छी मार्केट बणियल रहियो। तो इन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी। इलेक्शन कमीशन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जी हाज़िरी खां छूट वारी इस्तदा रद्द कंदे संदन गिरफ़्तारी वारंट जारी कया। केस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी। पाकिस्तान जेनेवा कॉन्फ्रेंस में 11 अरब डॉलर्स गॾु करे वरिता। ॿोॾ मुतासिरनि जी भरपूर मदद करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आलमी बिरादरी ऐं मालियाती इदारनि जा थोरा मञिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त डोनर्स कॉन्फ्रेंस में जमा थियल रक़म असांजे उमेदुनि खां घणी वधीक आहे। पाकिस्तान जो साथ ॾियण ते गॾियल क़ौमुनि जा थोरा इदा आहिनि। सऊदी अरब 5 अरब डॉलर्स स्टेट बैंक पाकिस्तान में डिपोज़िट तौर रखण ऐं 10 अरब डॉलर्स जी सीड़प करण जी तस्दीक करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान में थियल मुलाक़ात जो नतीजो साम्हूं अची वियो। सऊदी अरब जी पधिराई मूजिबि पाकिस्तान जे मुआशी इस्तेहकाम ऐं अवाम जी हिमायत में अहिड़ो क़दम खंयो वियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां यूएई जो दौरो।
आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे गडियल अरब इमारात जे सदर खां पोइ वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन राशिद सां मुलाक़ात, दिफ़ाई, अस्करी ऐं ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 12 जनवरी खां UAE जो दौरो कंदो। इलेक्शन कमीशन कराची हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडनि दौरान फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ IG सिंध खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त मकानी चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ सिक्योरिटी सख़्त करण जी ज़रूरत आहे। वोटर्स ऐं अमले जो तहफ़ुज़ यकीनी बणाइणो आहे। सिक्योरिटी में का बि कोताही अणवणंदड़ वाक़े खे जनम ॾेई सघे थी। चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि सखर हैदराबाद मोटरवे बाबति इजलास। M6 मोटरवे लाइ लैंड एक्विजिशन ऑफिसर मुक़रर करण जो फ़ैसिलो। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं कमिश्नर ज़मीन हासिल करण वारे मामले जी निगरानी कंदा। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत चयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे खे जल्द मुकमल कयो वेंदो। कराची जी अदालत जालसाज़ी ऐं फ्रॉड जे ॾोह में 3 जवाबदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। कराची जी एंटी करप्शन कोर्ट सिंधी जमात कोऑपरेटिव सोसाइटी मलीर जे अॻूणे सेक्रेटरी मुख्तियार चन्नू खे 5 साल क़ैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। ज़ैबुनिसा ऐं आमिर अली खे 3 साल क़ैद जी सज़ा। दादू जी अदालत SHO करीम चांडियो खे जवाबदार करार ॾियण बाद संदसि ज़मानत बि रद्द करे छॾी। जवाबदार अदालत मां फरार। उमेरुबाब जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी थी। अदालत SHO खे जवाबदार तौरु केस में शामिल करे छॾियो। संदसि ज़मानत रद्द। जवाबदार अदालत मां फरार थी वियो। सांगड़ जे चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल। वेगे पुट ते क़तल जो इल्ज़ाम। गोलियूं लॻण सबबि मारिजी वियल 40 वरियनि जी फरज़ाना भट्टी जो लाश अस्पताल मुंतक़िल। रोड़ी भरिसां बि जवाबदार पंहिंजी भेण खे कारे इल्ज़ाम हेठि कुही क़तल करे छॾियो। ॻोठ अछियूं कुबियूं में जवाबदार गुलाम हैदर सोलंकी भेण फौज़िया खे छुरियुनि जा वार करे बेदर्दी सां क़तल करण बाद फरार थी वियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस केस दाख़िल न कयो। नई वरी जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में आई। मौसमियात खाते सिंध में 13 जनवरी खां थधि में वाध जी वार्निंग जारी करे छॾी। सूबाई राजधानी कराची में सुभाणे खां तेज़ हवाऊं घुलण शुरू थी वेंदियूं। मौसमियात खाते मूजिबि 13 जनवरी खां कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति जे वक़्ति पारो सिंगल डिजिट ताईं वञी सघे थो। बलूचिस्तान में बि रत जमाईंदड़ थधि जी अॻकथी। मुल्क में सोन जो फ़ी तोलो 3,300 रुपया सस्तो थी वियो। डॉलर जे मुल्ह में 47 पैसा इज़ाफ़ो। 10 ग्राम सोन जी क़ीमत में 2,829 रुपया लात। फ़ी तोलो 1,81,800 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में रुपए जे मुल्ह में लाॻीतो ॿिए ॾींहुं बि लात रिकॉर्ड। डॉलर 47 पैसा महांगो थी 227 रुपया 88 पैसनि जो थी वियो। खुरन जे रूहानी पेशवा ऐं 7 पीर पगारे शाह मर्दान शाह जे विछोड़े खे 11 वरी वहामी विया। सैयद शाह मर्दान शाह जे वरसी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए भेटा पेश कई वई। 7 पीर पगारो सैयद शाह मर्दान शाह 10 जनवरी 2012 में लाडाणो करे वियो। ऐं यकतारे ऐं चपड़ी जे बेताज बादशाह रागी जलाल चांडियो जे विछोड़े खे 22 वरी वहामी विया। अवामी रागी
जलाल चांडियो जा ॻायल कलाम अॼु बि झर झंग में मक़बूल बणियल। जलाल चांडियो यकतारे ऐं चपड़ी ज़रिए सिंधी मौसीक़ी खे नओं रंग ॾेई कैसेट इंडस्ट्री खे बि ऊज बख़्शियो।